नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा आहियूं त पीर जो ॻोठ में दुकानदारनि पारां शहर में एहतिजाजी रैली कढी बस स्टॉप ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरनि पारां पीर जो ॻोठ पुलिस ऐं इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। दुकानदारनि ताज मोहम्मद खाशकेली, हामिद चपलन वारो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल 2 महीननि खां लॉकडाउन जे करे असांजा दुकान बंदि आहिनि। असां फाका कशी ते अची विया आहियूं। इमदादी सामान बि मनपसंद माण्हुनि खे ॾिनो वियो आहे। असांजो गुज़र सफ़र तंग थी वियो आहे। हुकूमत जॾहिं लॉकडाउन में नरमी कई आहे त पोइ पुलिस असांखे नंढा कारोबार खोलण नथी ॾिए। ईद जो सीज़न आहे, असांखे पंहिंजे बचनि जे लाइ ख़रीदारी करणी आहे। मुज़ाहिरनि किंगरी असिस्टेंट कमिश्नर पीर जो ॻोठ सफदर अली मेराणी ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे कारोबार खोलण ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।